महिरबानी हाँ यहाँ गुजारिश कंदुसि मोहतरम जनाब यासिर हुसैन सुरेव साहब जन जनरल सेक्रेटरी बेनज़ीर भुट्टो जनरल यूनिवर्सिटी नवाबशाह सब दोस्तों का मुखातिब दोस्तों सभिनि खां पहिरियों मां तव्हां सभिनि खे मुबारकबाद पेश कयां थो तव्हांजी हिन यकीन थी त तव्हां हिकु जाइज़ मसइले लाइ पंहिंजे दोस्तनि जे लाड़काणे कैंपस वारे दोस्तनि लाइ वेठा आहियो हिते तव्हां सभिनि खे हुनजी मुबारक हुजे शाबाश तव्हांखे। मां सम्झां थो दोस्तों हिकु पघार बंदि करणु हिकु गैर क़ानूनी ऐं गैर इख़्लाक़ी अमल आहे जेको ही वाइस चांसलर जेको आहे सो हिते जो मुलाज़िमनि सां ज्यादती करे पियो। अगरि हू इन मसइले खे हल नथो करे सघे त मां सम्झां थो त उनखे हिन कुर्सी ते वेहण जो को हक़ बि कोन्हे बुनियादी मसइलो हल नथो करे सघे त उहो पाण ई ही कुर्सी छॾे वञे न त हिन सभु सिंध जूं यूनिवर्सिटियूं गॾु थी करे उन ते प्रेशर विझंदासीं असां वज़ीर आला सिंध जे दर ते बीहंदासीं उनखे असां एहतिजाज करे असां उनखे हटाए सघूं था। असां यूनिवर्सिटी जे फेडरेशन में एतिरी ताक़त आहे। ॿी असां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाबशाह जा मुलाज़िम हितां सभु तव्हां सां गॾु आहियूं ऐं जंहिं बि मसइले में जेको थींदो जॾहिं सॾे थो असां तव्हां सां गॾु आहियूं।